नाज़रीन हिते ठठो मां रज़ा ख़ासकरी की रिपोर्ट आहे त हज़रत सूफ़ी फ़क़ीर अब्दुल्ला मसण जंहिंजो सालाना 43 टे रोज़ा उर्स मुबारक संदन आख़िरी आरामगाह दरगाह मसण शरीफ़ में शहर ठठे में रवायती सूफ़ियाने तौर तरीक़े सां मल्हाए पियो वञे। उर्स मुबारक जे इफ़्तिताह दरगाह शरीफ़ जे सजादा नशीन सूफ़ी फ़क़ीर जखरो मसण जंहिंजे हक़ जे पांधीड़नि प्यार वारनि पंहिंजे मुरीदनि अक़ीदतमंदनि सां गॾु मज़ार ते पहुची गुलनि जी चादर चाढ़े दरगाह मसण शरीफ़ जे ठटे जे सालाना उर्स मुबारक की शुरुआत चादर ऐं मेहंदी की रस्म सां कई आहे। पहिरीं चादर हस्ब मामूल दरगाह शरीफ़ जे बुज़ुर्ग तालिब फ़क़ीर हुसैन बलोच जे घरां निकिती, जंहिंमें सजादा नशीन सूफ़ी जखरो मसण, सूफ़ी अली दोस्त मसण, सूफ़ी अब्दुल्ला मसण, सूफ़ी अली मर्दा मसण, सूफ़ी वारिस अली मसण, सूफ़ी अज़हर अली मसण, सूफ़ी असद अली मसण, सूफ़ी मुश्ताक अहमद खुश्क, सूफ़ी लाल मोहम्मद ड्रोही, अजमल अहमद हाशमानी दरगाह के तालिबन अक़ीदतमंदनि वॾी तादाद में शिरकत कई। जॾहिं त विरागी फ़क़ीरनि जे संघ जे अॻवान फ़क़ीर गुलाम रब्बानी चांडियो जन कई। दरगाह शरीफ़ जे अक़ीदतमंदनि तरफ़ां शहर जे मुख़्तलिफ़ जायुनि ते गुलनि जी वर्खा सूफ़ी फ़क़ीरनि जी हाज़ियां कई वई। मुख़्तलिफ़ दरगाहनि खां आयल सूफ़ी विरागी फ़क़ीरनि सॼी राति आरफाना कलाम पेश कया। उर्स मुबारक जे सूबाई वज़ीर सैयद रियाज़ शाह शिराज़ी, सैयद तनवीर हैदर शाह शिराज़ी, सैयद मदद अली शाह काज़मी, सरदार शाहिद ड्रोही ऐं ॿिया पिणु शिरकत कई। उर्स के मौके ते रोज़ानो तालिबन अक़ीदतमंदनि तरफ़ां राग विराग सां चादर ऐं मेहंदी हणण जो सिलसिलो जारी रखियो वियो आहे।